दिलेर सिंधी जे अॼु जी गॾिजाणीअ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। सिटीज़न अमेंडमेंट एक्ट जे पास थियण जूं तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। इन एक्ट जे CAA जंहिंखे चयो वेंदो आहे, इन CAA लागू थियण सां अल्पसंख्यक आदम खे तमामु घणो फ़ाइदो थियो आहे। सिख, पारसी, ईसाई, बौद्ध, जैन ऐं सिंधी क़ौम खे। सिंध जे सिंधी भाउरनि जे दुख दर्द तकलीफ़ुनि खां असां सभई वाक़िफ़ आहियूं, पर जॾहिं उहे सिंध छॾे हिते भारत में अचनि पिया त उन्हनि जी जीवन का आसान कान हुई। हाणे इहा त तमामु वॾी सौगात असांखे मोदी सरकार जे BJP जे तरफ़ां मिली आहे। जॾहिं हेतिरे वक़्त खां अल्पसंख्यक सिंधी पाकिस्तान मां हिते पंहिंजे धर्म बचाइण वास्ते अचनि पिया त उहे कहिड़ियुनि तकलीफ़ुनि मां गुज़रनि पिया ऐं उन्हनि तकलीफ़ुनि जो हिक शख़्स ते तमामु गहरो असरु थियो ऐं हमेशह ई उन्हनि जी नागरिकता वठी ॾियण जे पुठियां तमामु संघर्ष कयो ऐं तमामु घणा तकलीफ़ुनि भरिया रस्ता उन्हनि सां गॾु तय कया। अॼु जी गॾिजाणीअ में असां स्वागत था कयूं जय आहूजा जी जो। जय आहूजा जी, तव्हांजो दिलेर सिंधी जे अॼु जे गॾिजाणीअ में स्वागत आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभ खां पहिरीं असां तव्हांखां इहो ॼाणणु चाहींदासीं त जॾहिं पाकिस्तान मां हिंदू सिंधी हिते अची रहिया हुया त उन्हनि खे कहिड़ियुनि तकलीफ़ुनि जो सामनो करणो पियो पए, कहिड़ी मुश्किलातुनि जे दौर मां उन्हनि जी जीवन गुज़री रही हुई? जी, तकलीफ़ुनि जो सिलसिलो त कॾहिं ख़तमु हिननि भाउरनि जो न थींदो आहे, छो कि पाकिस्तान मां हिननि जो निकिरणु बि ॾाढो ॾुखियो आहे। जेसि ताईं हुननि खे भारत मां कोई भारतीय नागरिक स्पॉन्सरशिप जा कागर ठाहे न मोकिलींदो, तेसि ताईं उहे पंहिंजी वीज़ा लाइ अप्लाई नथा करे सघनि। ऐं पाकिस्तान प्री इंटीमेटेड कंट्री आहे, त पाकिस्तान में केरु माण्हू हुते एम्बेसी में वीज़ा अप्लाई बि कंदो आहे त उहे सभु कागर वरी भारत ईंदा आहिनि ऐं हिते IB क्लियरेंस ॾींदी आहे हुन स्पॉन्सर खे कि ही जेको माण्हू स्पॉन्सरशिप गारंटी ॾिए पियो, ही भारत जो नागरिक जेको आहे, ही सदाचारी माण्हू आहे, हिननि जे आचार व्यवहार में कोई प्रॉब्लम कान्हे, त हिन जी गारंटी खे अप्रूव कयो थो वञे। इहो हितां मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स रिपोर्ट ठाहे मोकिलींदी आहे। त हिकिड़े फैमिली या हिकिड़े माण्हू खे वीज़ा में एवरेज 6 महीना लॻी वेंदा आहिनि, रुगो वीज़ा जी प्रोसेसिंग या वीज़ा वठण में। पोइ वरी उतां ही 500 माण्हुनि जी वीज़ा जी गारंटी जा कागर असांजी ऑफिस में ठाहे करे हर महीने पाकिस्तान मोकिलींदा आहियूं। हुननि जा जेके मिटी माइटी हिते पाण वटि भारत में रहनि पिया ऐं भारत जा नागरिक आहिनि, हुननि जी हेल्प कंदा आहियूं कागर ठाहिण में। हुन खां पोइ वरी पहिरीं वधीक माण्हू पुलवामा खां पहिरीं वधीक माण्हू अचनि पिया लगातार, ही जेका एयर स्ट्राइक खां पहिरीं ही माण्हू अचनि पिया लगातार समझौता एक्सप्रेस में। हाणे समझौता एक्सप्रेस इमरान खान बंदि करे छॾी आहे 370 खां पोइ, अगस्त खां पोइ। त ॾाढो ॾुख पाए करे ऐं पंजाब वारो जेको बॉर्डर आहे वाघा अटारी, हुतां पंधु ईंदा आहिनि। जेसि ताईं ट्रेन हले पई हैदराबाद सिंध मां जोधपुर ताईं समझौता एक्सप्रेस, त असांजी कियोस्क लॻंदी हुई जोधपुर स्टेशन जे ॿाहिरि, त सिंध जा माण्हू सभु हुन मां ई लहंदा हुआ ऐं असां उन्हनि खे ॿाहिरि ईंदे साण ई पुछंदा हुआसीं कि भाउ तव्हांखे, भेण तव्हांखे कहिड़े सिटी में वञिणो आहे। त हुते पंहिंजे समाज जा जेके बंधु आहिनि, जेके एक्टिविस्ट आहिनि, हुननि खे असां चवंदा हुआसीं। उहे वरी अचण सां ई हुननि जो CID में रजिस्ट्रेशन कराईंदा हुआ पंहिंजे सिटी में। ऐं 30 ॾींहंनि जे भीतर अंदरि हुननि जी 90 डेज़ जी वीज़ा हूंदी आहे, विज़िट वीज़ा। हुन वीज़ा खे असां कन्वर्ट कराइण जी एप्लीकेशन लॻाईंदा आहियूं रेजिडेंट वीज़ा में, LTV चइबो आहे, लॉन्ग टर्म वीज़ा। ऐं हुन सां गॾु ई असां हुननि जे ॿारनि जो एडमिशन ऐं जेके ॿिया हुननि जा प्रॉब्लम्स आहिनि, हुननि खे किराए जो घर वठी ॾियणु, हुननि जे कमु धंधे जी, हुननि जी जेका स्किल्स आहे उन हिसाब जा हुननि जे कमु धंधे जो इंतज़ामु करणु, इहो सभु कमु असां लगातार कंदा रहंदा आहियूं। ऐं जेके ड्यू कोर्स में माण्हुनि जी एलिजिबिलिटी थी वेंदी आहे नागरिकता लाइ, उन्हनि जी नागरिकता जी फाइल बि असांजी ऑफिस मां ई प्रिपेयर करे लॻाईंदा आहियूं।
इहो असांजी संस्था जो मॉडल ऑफ वर्किंग आहे बेसिकली। इहो त थी वियूं जेके तव्हांजे तरफ़ां खां उन्हनि खे सहूलियतुनि जो सिलसिलो हलंदो रहियो आहे। इहो कार्य तव्हां लॻभॻि घणनि सालनि खां करे रहिया आहियो? जी 10 साल मूंखे थी विया इहो कमु कंदे कंदे। अच्छा, हाणे तव्हां असांखे ॿुधायो एतिरियूं तकलीफ़ूं इन्हनि सिंधी भाउरनि खे ॾिसणियूं पवंदियूं आहिनि, त छा सिर्फ़ु पंजाब मां ई हे अंदरि अची सघनि था पिया भारत मां? ॿियो कोई रूट न हुयो जितां हे अंदरि अची पिया सघनि? हिननि जी एंट्रीज़ आहे रुगो मतिलबु बाय लैंड 2 रस्ता आहिनि, या त समझौता एक्सप्रेस हलंदी हुई या बाय फुट पंधु हली करे वाघा अटारी बॉर्डर क्रॉस करे था सघनि, ऐं अगरि बाय एयर ईंदा त उहो इमिग्रेशन दिल्ली एयरपोर्ट ते थी थो सघे। त रुगो 2 रस्ता आहिनि पाकिस्तान मां अचण जा। हिकिड़ो बंदि पियो आहे समझौता एक्सप्रेस जेको मुनावा बॉर्डर आहे बाड़मेर ऐं सिंध वारो, हिकिड़ो चालू आहे अटारी वाघा वारो, ऐं ॿियो केरु बाय एयर ईंदो त बाय एयर हू दिल्ली लैंड करे इमिग्रेशन कराए थो सघे। बाक़ी कंहिं बि पोर्ट ते लैंडिंग अलाउ कान्हे हिननि। मां तव्हां खां पुछण थी चाहियां त भारत में इहो एक्ट लागू थियण सां हिते जेके भारत जा नागरिक आहिनि उन्हनि खे केतिरो फ़ाइदो मिली सघे थो इन मां, जेके हिते रहियल असांजा भारत में जेके शरणागत माण्हू आहिनि ऑलरेडी हिते शरण वठी करे वेठा आहिनि, हुननि खे इहो फ़ाइदो मिलंदो कि पहिरीं ॾाढो कॉम्प्लेक्स सिटीजनशिप जो सिस्टम हूंदो, ऐं उहे 1955 जा कानून आहे जेके हाणे रेलेवेंट न रहिया आहिनि, जेके हाणे तार्किक न रहिया आहिनि, व्यवहारिक न रहिया आहिनि, त हुननि खे व्यवहार संगत ठाहिण लाइ भारत सरकार मदद कई आहे। पुराने लॉ में सेक्शन 51A में विशेष रियायत हूंदी हुई पाकिस्तान मां लॾियल हिंदुनि लाइ कि हुननि खे 7 साल में नागरिकता मिली थी सघे, पर उन में हिकिड़ी ॿी शर्त हूंदी हुई कि उन ई माण्हू खे इहो, उन ई अल्पसंख्यक हिंदू खे इहो लाभ मिलंदो जंहिंजे माउ पीउ जो जन्म 1947 खां पहिरीं थियो आहे, बंटवारे खां पहिरीं। त अहिड़ा माण्हू हाणे बचिया कान आहिनि, अहिड़ी पीढ़ी हाणे ॾाढी घटि रहिजी वई आहे जंहिंजे माउ पीउ जो जनम या त 47 खां पहिरीं थियो हुजे या पाण 47 खां पहिरीं जन्मिया हुजनि। त असां भारत सरकार खे इहा रिक्वेस्ट कई कि ही जेके माण्हू आहिनि हिननि जी आबादी 90% खां वधीक हुते पाकिस्तान में हिननि जो सांस्कृतिक नरसंहार थी चुकियो आहे, त हिननि खे एॾी कॉम्प्लेक्स प्रोसीजर में न विझो, तव्हां हिननि लाइ थोरी आसानी कयो, ऐं इहो राइडर जेको तव्हां लॻाए रखियो आहे पुराणे एक्ट में, हिन राइडर खे रिमूव कयो, थोरी टाइम लाइन बि घटि कयो। त भारत सरकार 7 साल खां 5 साल कई आहे टाइम लाइन, ऐं 1947 खां पहिरीं जन्म वारे राइडर खे हटायो आहे, त हिननि जे पूरी फैमिली जी नागरिकता गॾिजी करे टाइम में थी वेंदी, ऐं ॾाढो हिननि जी एनर्जी, टाइम, पैसो ऐं धिका बची वेंदा। हाणे ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे ऐं ॿुधी करे सुठो बि लॻे थो त कुझु त उन्हनि जे तकलीफ़ुनि जो अंत इन बिल जे, इन एक्ट जे द्वारा थी रहियो आहे। त मां तव्हां खां अञा हाणे इहो ॼाणणु चाहींदसि त नागरिकता मिलण खां पोइ इन्हनि भाउरनि खे ॿिया कहिड़ा कष्ट आहिनि, छो त तव्हां इन्हनि सां चङे टाइम खां जुड़ियल आहियो, त ॿियूं कहिड़ियूं दिक़तूं इन्हनि खे मुंहुं ॾियणियूं थियूं पवनि? ॾाढी सारी दिक़तूं आहिनि। जीअं बि हिकिड़ो परिवार हुतां माइग्रेट कंदो आहे त हुनजी नेटवर्थ 10% रहिजी वेंदी आहे। जीअं हुते हुनजी नेटवर्थ ₹1 करोड़ जी हुई त भारत ईंदे ईंदे उहो 10 लाख रुपए जो रहिजी वेंदो। एॾा सारा रेस्ट्रिक्शन रहंदा आहिनि, हिननि खे शहर खां ॿाहिरि न वञी सघंदा हो, अदर स्टेट में न वञी सघंदा हो, ॿारनि जो किथे ॿाहिरि एडमिशन थी वियो त हुनखे न पढ़ाए सघंदा, ॿिए शहर में वीज़ा ट्रांसफ़र ॿार जो कराइण में ॾाढो मुश्किल हूंदो हो। इहे सभु सुविधाऊं हाणे नागरिकता मिलण खां पोइ हिननि खे थी वेंदियूं। त ही आहिनि त पुरुषार्थी, त उहे पाण खां पैसा नथा घुरनि, पंहिंजे समाज खां बि पैसा या अहिड़ी कोई मदद नथा घुरनि। हुननि खे नॉर्मल सिटीजनशिप अगरि मिली वञे त हू नॉर्मल सिटीजन टाइप लाइफ पंहिंजी जी सघंदा, किथे बि बिज़नेस करे सघंदा, पूरे भारत में किथे बि घुमी सघंदा। ॿारनि जो एडमिशन थियण में घणेई कोर्स अहिड़ा आहिनि जंहिंमें पाकिस्तानी पासपोर्ट जे बेस ते हुननि जा ॿार एप्लाई करण लाइ एलिजिबल अञा ताईं कान आहिनि, त हुननि जे ॿारनि खे भारत जे हर कोर्स में ऑन दी बेसिस ऑफ कॉम्पिटिशन बि अनुमति मिली वेंदी सिटीजनशिप मिलण खां पोइ। त लाइवलीहुड जा जेके चैलेंजिस आहिनि उहे त जीअं तीअं ई फेस करे वठंदा आहिनि, पर वधीक ॾुख हुननि खे ॿारनि जो हूंदो आहे कि जिन्हनि ॿारनि जी ज़िंदगी बचाइण लाइ, जिन्हनि ॿारनि जो धर्म ऐं बचाइण लाइ, जिन्हनि ॿारनि जो फ्यूचर ठाहिण लाइ हिते आयासीं, हुननि ॿारनि खे बि एॾी रेस्ट्रिक्शन में, पढ़ाई में अपॉर्चुनिटीज़ नथी मिलनि हिते अची करे। त उहे अपॉर्चुनिटी हिननि खे मिली वेंदी नागरिक थियण खां पोइ, त उहो ई हिननि लाइ करोड़ अरब जे बराबरि थी वेंदी। बिल्कुलु सही। इहो ॿुधी करे फ़ख़ुरु थो महसूसु थिए त सिंधी भाउर
पहिरीं त धर्म बचाइण जे करे हेसि ताईं हेॾियूं तकलीफ़ूं सही अचनि था, उन खां पोइ हिकु स्वाभिमानी जीवन जीअनि था, कंहिंखां बि मदद जी घुरण जी हो अॻियां नथा अचनि ऐं पंहिंजे ई महिनत सां पंहिंजे ई हिमत सां चवनि था। इन करे ई शायदि सिंधी सभिनी में अवल हूंदा आहिनि। इन ख़ुदारीअ जे करे ई शायदि सिंधी क़ौम हमेशह ऊची रही आहे। जय भैया, तव्हांखां असां अञा वधीक ॼाणणु चाहींदासीं त जीअं हाणे नागरिकता, पहिरीं तव्हां चयो त हेतिरा धिका हुननि खे खाइणा पवंदा हुया, त हाणे हिन एक्ट सां एट अ टाइम असां घणनि पाकिस्तानी हिंदू भाउरनि जी मदद करे सघूं था? एलिजिबिलिटी क्राइटेरिया चेंज थियण सां ॾाढा सारा नवां माण्हू हिन एक्ट में एलिजिबल थी विया आहिनि सिटीजनशिप लाइ। राजस्थान जी अगरि मां ॻाल्हि कयां त हिते पहिरीं ई लॻभॻि 15,000 माण्हू जेके हुआ पुराणे एक्ट में एलिजिबल हुआ। हाणे हुन में तकनीकी प्रॉब्लम इहा हुई कि हुन में उहे ई माण्हू एलिजिबल हूंदा हुआ रिलैक्सेशन टाइम में जंहिंजे माउ पीउ जो जनमु 1947 खां पहिरीं थियो हो, या अहिड़ा ॿार एलिजिबल थिया जिन्हनि जी असां लास्ट 2.5 सालनि में सिटीजनशिप माउ पीउ जी कराए छॾी आहे। ऐं कॉम्प्लेक्सिटी ख़तमु थियण सां छा थींदो, पूरे फैमिली जी यकी सिटीजनशिप लॻी वेंदी। उन्हनि खे बार चक्कर न कटणा पवंदा, अलॻि अलॻि प्रोविज़न में फाइल न लॻाइणी पवंदी। पहिरीं छा घर में मुखिया जी लॻाईंदा हुआसीं, छो कि हिकिड़े अधु माण्हू वटि 47 खां पहिरीं फादर मदर जे ॼमण जो प्रूफ हूंदो हो। पर हाणे इहा ॻाल्हि कान्हे, हाणे केरु प्रूफ जी ज़रूरत कान्हे। तव्हां पाकिस्तान मां लॾियल आहियो, तव्हां पाकिस्तान जी माइनॉरिटी आहियो, तव्हांखे 5 साल भारत में थी विया आहिनि, त तव्हां सिधो वञी करे पंहिंजे पूरे कुणबे जी पूरे फैमिली जी फाइल लॻाए था सघो। त हुन डेटा कलेक्शन ते कमु हले पियो। त मूंखे लॻे थो 30 खां 35,000 जे विच माण्हू रुगो राजस्थान में एलिजिबिलिटी वारा असांखे मिली वेंदा डेफिनेटली। हिन डेटा ते असां कमु कयूं पिया लगातार। ऐं जेके राजस्थान में 35,000 माण्हू आहिनि, हुन में 30,000 माण्हू सिंध जा आहिनि, 5,000 माण्हू ॿियनि स्टेटनि जा आहिनि। तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, ऐं ॿुधी करे सुठो बि लॻी रहियो आहे। जेको CAA खां पोइ छा अहिड़ी का घुर आहे जेका असां सिंधी भाउरनि जे मदद जे लाइ असां सरकार खां करे था सघूं? करण लाइ दीदी ॾाढा सारा कम आहिनि। जीअं समाज जे स्तर ते अगरि मां ॻाल्हि कयां त जेके सक्षम परिवार आहिनि पंहिंजे समाज में, कमाईंदड़ ऐं सुठा फैमिलीज़ आहिनि, इकोनॉमिकली साउंड आहिनि, उहे अहिड़े माण्हुनि खे जॉब अपॉर्चुनिटीज़ शेयर था करे सघनि पंहिंजे इंस्टीट्यूशन्स में। कोई बि टैलेंटेड ॿार उन्हनि जे अंदरि आहे त हुननि ॿारनि खे पाण एजुकेशन में हेल्प करे था सघूं, न्याणियुनि जी शादी था कराए सघूं। 4 कच्ची बस्तियूं ठहियल आहिनि जोधपुर में, ऐं 100% माण्हू जेके आहिनि उहे अंडर प्रिविलेज सोसाइटी जा सिंधी आहिनि, निर्धन सिंधी आहिनि, हुननि जी पाण हेल्प था करे सघूं। त करण लाइ ॾाढा सारा कम आहिनि अगरि सामाजिक स्तर ते पाण करणु चाहियूं। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे कि हिननि जी जेका लाइफ आहे हू तव्हां ॾिसी करे अगरि तव्हां कॾहिं आम्हूं साम्हूं ॾिसंदा त तव्हांखे लॻंदो कि केतिरो हिमत वारा दिलेर माण्हू आहिनि। ऐं तव्हांखे मूंखे पंहिंजे बुज़ुर्गनि जी यादि अची वेंदी कि 47 में जॾहिं लॾे आया त उन्हनि कीअं टेंटुनि में वक़्तु कढियो हूंदो, उन्हनि कीअं बुखिया रही करे उघाड़ा पेर ख़ाली हथ पंहिंजी ज़िंदगी जी हूंदी, कीअं तव्हांजी ॾाॾी नानी या मुंहिंजी नानी ॾाॾी या असांजे वॾनि पंहिंजी लाइफ में स्ट्रगल कयो हूंदो। त हुन टाइम असांजे वॾनि जो हथु पकड़ वारो केरु कान हो। अॼु पाण सक्षम आहियूं। साईं झूलण मां हिंगलाज पाण खे एतिरी हैसियत ॾिनी आहे, हिमत ॾिनी आहे कि पाण खे इन्हनि योद्धा माण्हुनि लाइ, हिननि जो 47 अॼु आहे, पाण खे हिन योद्धा सिंधियुनि जो हथु पकड़णु खपे ऐं हुननि जी जाम सहायता करणु खपे। CAA एक्ट खां पोइ, CAA जे लागू थियण खां पोइ छा कुझु अहिड़ियूं ॿियूं डिमांड्स आहिनि जेके असां सिंधी भाउरनि जे लाइ सरकार खां करे था सघूं? 2004 खां 6 जे विच में राजस्थान में 13,000 माण्हुनि खे सिटीजनशिप मिली, ऐं हुन जा आर्डर शिवराज पाटिल साहिबु कया अशोक गहलोत जी जे चवण तां। हुन टाइम में जॾहिं हिननि खे नागरिकता मिली वई त हुन टाइम बि असां स्टेट गवर्नमेंट खां डिमांड कई हुई त घटि में घटि आशियानो मिली वञे पंहिंजो, त हिननि खे रिआयती दर ते अथॉरिटीज़ प्लाट ॾिना हुआ जयपुर ऐं जोधपुर में। ऐं हुननि जे ॿारनि खे जेका माण्हुनि खे सिटीजनशिप मिली वई, हुननि जे ॿारनि खे एडमिशन वग़ैरह में बि सरकार प्रेफरेंस ॾिनी। त इहे ऑलरेडी राजस्थान में कल्चर रहियो आहे, भले BJP हुजे भले कांग्रेस हुजे, हिननि जे रिहेबिलिटेशन लाइ उहो सरकारूं मदद कंदियूं आहिनि। पर जेका बि मदद आहे उहा नागरिकता थियण खां पोइ जॾहिं हू भारतीय नागरिक ठही वेंदा आहिनि त पोइ हुननि खे मिलंदी आहे। हिन महिल बि असां पूरी कोशिशि कयूं पिया। असांखे उमेदु आहे सरकार हिननि जी निर्धनता ॾिसी करे
हिननि खे हिकिड़े आशियाने लाइ 25-50-100 वाल जो टुकड़ो ज़रूरु ॾींदी जीअं पहिरीं मिलियो आहे। ही वॾी हेल्प उन्हनि जी थी वेंदी आहे कि हुननि खे कोई प्लाट मिली वञे त जीअं तीअं महिनत करे नंढो घरु ठाहे करे परमानेंट सेटलमेंट जो रस्तो खुली वेंदो आहे। त इहे ॾाढी सारी शयूं आहिनि जेके नागरिकता सां जुड़ियल आहिनि। जय भैया, इन CAA जे लाइ तव्हां कुझु चवणु चाहींदा? मां इहो ई चवणु चाहींदुमि कि ही जेके भुलियल माण्हू हुआ, ही जेके फॉरगटन हिंदूज़ हुआ सिंध जा या पाकिस्तान जा, हिननि जा भाग सिधा थिया आहिनि। हिननि ते साईं झूलण जी नज़र पई आहे ऐं भारत सरकार, पहिरीं भारत सरकार जीअं वॾो दिलि रखी करे हिननि लाइ ओपनिंग रखी हुई, हाणे हुन में थोरे चेंजिस जी आवश्यकता आहे जीअं हिननि जो जीवन थोरो सरल सुगम थी सघे, हिननि खे नागरिकता थोरी सुविधापूर्ण तरीक़े सां मिली सघे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे कि पाकिस्तान में जेको नरसंहार थिए पियो हू पूरी दुनिया जी नज़र में अची वियो आहे। पूरी दुनिया खे इहा ख़बर पइजी वई आहे कि भारत में माइनॉरिटी कमीशन आहे, भारत में वक़फ़ बोर्ड आहे, भारत में हज कमेटी आहे, भारत में माइनॉरिटीज़ जी हेल्प करण लाइ ॾाढी सारी स्कीमूं आहिनि। भले सरकार चालू रखे, असांखे हुन ते कोई आपत्ति कान्हे, पर पाकिस्तान नेहरू लियाकत पैक्ट में ही कमिटमेंट करे बि हुन पंहिंजी माइनॉरिटी सां ज़ुल्म कयो आहे, केतिरी ज़्यादती कई आहे। हुते मीडिया ब्लैकआउट आहे, हुते सोशल ब्लैकआउट आहे, हुते एडमिनिस्ट्रेटिव ब्लैकआउट आहे। असांजी न्याणियूं पई रोज़ खजनि ऐं असांजी आबादी 90% खां घटि उते थी वई आहे। त ही पूरी दुनिया जे साम्हूं ॻाल्हि CAA जे करे आई आहे कि हुते केतिरा ज़्यादती ऐं ज़ुल्म जेके आहिनि हुननि पे माइनॉरिटीज़ ते ऐं विशेष तौर ते हिंदू ऐं सिखनि ते थियनि पिया। त इहा ॻाल्हि वॾी आहे, असां हिन खे वॾी मॉरल विक्ट्री सम्झूं पिया। ऐं ही भुलियल जेके भाउर हुआ, ही जेको सांस्कृतिक नरसंहार उहो पाकिस्तान में हिंदुनि जो, सिंध में हिंदुनि जो, उहो सॼी दुनिया जे साम्हूं सांस्कृतिक नरसंहार अची वियो आहे। हाणे मां कंहिं बि डिबेट में वेंदो आहियां, उते कोई पाकिस्तानी पैनलिस्ट हूंदो आहे त हू चवंदो आहे कश्मीर ये वो, त मां पुछंदो आहियां कि सर वेयर आर योर हिंदूज़? आपके पाकिस्तान में जो हिंदू थे उनका आपने क्या किया, ज़रा बताएंगे एक बार? त उन्हनि वटि आंसर कान हूंदो आहे। हाणे पूरी दुनिया उन्हनि खां इहो सवाल पुछंदी। ही CAA जो मुंहिंजे दृष्टिकोण में सभिनी खां वॾी रणनीतिक ऐं इंटेलेक्चुअल विक्ट्री आहे कि असांजा भुलियल भाउरनि भेनरुनि खे अॼु सॼी दुनिया एक्नॉलेज पई करे। एंड वॾी ॻाल्हि इहा आहे कि भई मूंखे त बार बार इहो ई थो लॻे, मां घटि में घटि अहिड़े 20 भाउरनि खे ॼाणा पर्सनली जंहिंजी न्याणियूं हुते खजिजी वियूं आहिनि। मां हमेशह चवंदो आहियां कि केरु अगरि बंदूक वारो जिहादी कंहिंखे गोली खणी करे, बंदूक खणी करे गोली मारे थो त माण्हू 1 मिंट में थो मरी वञे, पर जेके ही कल्चरल जिहादी आहिनि, सांस्कृतिक जिहादी, जीअं सिंध में मियां मिठू आहे बरचंडी शरीफ़ जो चिश्ती, जीअं सिंध में सरहिंद दरगाह जो चिश्ती आहे, ही फोर्स कन्वर्जन, न्याणियुनि खे खणण जो कमु बंदूक जी नोक ते ऐं टंके जी चोट ते कंदा आहिनि। अहिड़ा सांस्कृतिक जिहादी बेनकाब पिया थियनि। ऐं हू पीउ जेको हुन टाइम ई हुन जी हत्या थी वेंदी आहे, हू जीते जी मरी वेंदो आहे जंहिंजी न्याणी खजी वई, उहा माउ जीते जी मरी वेंदी आहे जंहिंजी न्याणी खजी वई। हुननि जी पुकार हिन दुनिया ॿुधी आहे। हीउ ॾाढो मार्मिक विषय आहे। मां हिकिड़ी 18 साले जी न्याणी जो पीउ आहियां। मां इहा ॻाल्हि फील थो करे सघां जे माउ पीउ जे हथ मां हुननि जी न्याणी खजिजी वई ऐं उहा न्याणी सेम डी कन्वर्ट थी वई। हुन जे 4 गुना वॾे उमिरि जे माण्हुनि खां हुन 8, 9, 10 सालनि जी न्याणियुनि जो निकाह था पढ़ाए छॾनि। त हीउ कल्चरल जिहाद दुनिया जे साम्हूं आयो आहे, हुननि जी पीड़ा दुनिया जे साम्हूं आयो आहे। ऐं जेके माण्हू पीपल विद नो लैंड हुआ, अहिड़ा नागरिक जंहिं वटि कोई देश या धरती न हुई, मोदी जी ऐं अमित शाह जी पंहिंजी धरती में हुननि खे जॻह ॾिनी आहे। हिननि लाइ मुंहिंजो हृदय खां आभार आहे। असांजे सॼे सिंधी समाज जी तरफ़ां आभार आहे, छोकी हिन जो वधीक मां वधीक लाभ सिंधी हिंदुनि खे ई मिलंदो। हाणे हुननि जी हिमत थींदी भारत अचण जी। पहिरीं जे जेके कॉम्प्लेक्स आइडिया ऐं प्रोसीजर्स हुआ हुननि में हुननि खे डपु लॻंदो हुते वञी करे सेटल थींदासीं न थींदासीं, कमु करे सघंदासीं न करे सघंदासीं। इहे सभु सुख सुविधाऊं हाणे उन्हनि खे मिलंदियूं त हिन सां ॾाढो सिंधियुनि जो भलो जेके हुते फाथल आहिनि उन्हनि जो थींदो। त मूंखे लॻे थो ही सिंधी समाज जी चेतना खे जगाइण लाइ बि वॾो कमु CAA जे ज़रिए सां थिए पियो। एक्चुअली तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी करे मां ई थोरो इमोशनल थी वई आहियां। मुंहिंजो ई माइंड मतिलबु मूंखे रोअण थो अचे इहे सभु उन्हनि जा हालतूं ॿुधी करे। हे तमामु ई तव्हां असांखे मार्मिक स्थितीअ सां उन्हनि जी अवगत कराए रहिया आहियो, जेको ॿुधी करे तमामु दुख थी रहियो आहे। जीअं त तव्हां हिननि सभिनी सां तमामु घणे वक़्त खां क्लोज़ली जुड़ियल आहियो, त मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त अहिड़ो कुझु कमु न आहे जेको असां उन्हनि हिंदू भाउरनि जे लाइ करे था सघूं? उन्हनि खे आफ़री न आहे जो हेतिरी कुझु तकलीफ़ुनि साण खां पोइ बि पंहिंजो धर्म नथा छॾनि, त असां उन्हनि जे लाइ कुझु करे सघूं? दीदी
इहो उहो ई ब्लड आहे जेको तव्हांजे मुंहिंजे नसुनि में वहे पियो, इहो उहो ई रत आहे जेको तव्हांजी मुंहिंजे नसुनि में वहे पियो। त इहे जेके पंहिंजा भाउर भेनरूं आहिनि इहे ॾाढा हिमत वारा आहिनि, जाम हिमत वारा आहिनि। ऐं हिकिड़ी न्याणी वेही त बाक़ी न्याणियुनि खे बचाइण लाइ, बाक़ी पंहिंजे धर्म खे बचाइण लाइ ही हिते अची विया आहिनि। त ही मां चवंदो आहियां कि ही ज़िंदा भॻवान आहिनि, हलंदा फिरंदा भॻवान आहिनि। त मुंहिंजो जीवन सार्थक थी वियो कि मां हिननि ज़िंदा भॻवाननि जी सेवा करण जो मूंखे हिन जीवन में मौक़ो मिलियो आहे। हिननि वटि आसान ऑप्शन हूंदो ही उते कलमो पढ़े वठनि हा, कन्वर्ट थी वञनि हा, मुसलमान ठही वञनि हा, त हिननि जी सभु प्रॉब्लम सॉल्व थी वञे हा। पर हिननि बि उहो कमिटमेंट रखियो जेको तव्हांजे मुंहिंजे ग्रैंडफादर, ग्रैंड मदर या ग्रैंड पेरेंट्स रखियो, ऐं हिननि बि टफ डिसीजन खयो। हुन वक़्त सां वधीक टफ टाइम इहे हिते अची करे ॾिसनि पिया, छो कि हिननि जी सिटीजनशिप ॾाढो वॾो चैलेंज आहे। त पाण हथ बि पकड़ंदासीं ऐं पाण हिननि भाउरनि भेनरुनि खे भाकी बि पाईंदासीं कि असां वेठा आहियूं, असां तव्हांजा आहियूं, त ओतिरी हिमत सां बि ही सभु कुझु करे वेंदा। त असां हिननि सां वेल कनेक्टेड रहूं, हिननि खे समाज जी मुख्य धारा में आणियूं ऐं हिननि जी जेका रीज़नेबल हेल्प हिननि जे लाइवलीहुड लाइ, हिननि जे रोज़गार लाइ, हिननि जे जीवन यापन लाइ पाण करे सघूं, त समाज अॻिते अची वेंदो। त हेतिरा थोरा सा माण्हुनि खे अकोमोडेट करणु पाण लाइ ॾाढो आसान आहे, कोई मुश्किल कमु कान्हे। ऐं वॾी ॻाल्हि इहा कि केरु हिननि जो हथु त पकड़े वञी करे, तव्हां हिननि खे चांहि जो कोप न पियारियो भले, पर हिननि जे घर वञी करे हिननि जी चांहि जो कोप थी पी अचो त सम्झो हिननि जी हिमत 100 गुणा वधी वेंदी आहे। जय जी, जीअं त तव्हां हेतिरे टाइम खां माण्हुनि खे नागरिकता वठी ॾियण में सहायता करे रहिया आहियो, त हाणे जेके सिस्टम चेंज थियो आहे, सिस्टम बदिली थियो आहे, त उन जे अनुसार अगरि जे अॼु मां जीअं पाकिस्तान मां आई आहियां त मूंखे कहिड़ी तरह सां नागरिकता अप्लाई करणी पवंदी ऐं उन जो प्रोसीजर कहिड़ी तरह सां मूंखे फॉलो करणो पवंदो, कुझु संक्षेप में उन जे बारे में ॿुधाईंदा? जंहिं बि भाउ खे भेण खे 5 साल भारत में थी चुकिया आहिनि, हुननि खे ॾाढो सिंपल तरीक़े सां सिस्टम लॉगिन करे मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स जी वेबसाइट ओपन करणी पवंदी। हुन में सिटीजनशिप जो अलॻि सां कॉलम हूंदो आहे, हुन में सिटीजनशिप जे कॉलम ते क्लिक करे जेको पर्टिकुलर माण्हू लाइ वैलिड आहे, त हुन में माइनॉरिटी ऑफ पाकिस्तान, अफगानिस्तान, बांग्लादेश लाइ पोर्टल में अलॻि सां मैंशनिंग आहे। हुन क्लॉज खे ओपन कंदासीं ऐं हुन में पंहिंजी बेसिक डिटेल, पाकिस्तानी पासपोर्ट नंबर, वीज़ा जी डिटेल्स, इहे सभु भरणी पवंदियूं। हू सभु पाण खे स्कैन करणा पवंदा हथों हथ हुन में अपलोड करण लाइ, ऐं हुन जी हिकिड़ी फिजिकल कापी रेलेवेंट तव्हां जंहिं डिस्ट्रिक्ट में रहो पिया वीज़ा वठी करे, हुन जे कलेक्टर वटि वञी करे ऐं उहा फाइल तव्हांखे फिजिकली सबमिट करणी पवंदी। जेको बि डीलिंग अथॉरिटी या डीलिंग क्लर्क आहे उते, पोइ फाइल प्रोसेस थींदी आहे। ऐं हुन खां पोइ पंहिंजो कमु कान्हे, हुन खां पोइ ॿ सिक्योरिटी एजेंसीज़ जी क्लीयरेंस कलेक्टर जी ऑफिस पाण ई घुरंदी आहे। ऐं जीअं ई तव्हांजी सिक्योरिटी क्लीयरेंस ईंदी आहे त तव्हांखे वेबसाइट में ई जनरेट थी करे नागरिकता सर्टिफिकेट प्रिंट थी वेंदो आहे, जेके लोकल कलेक्टर साहब जेका आहिनि उहे साइन करे तव्हांखे ॾेई था सघनि। ऐं जिते कलेक्टर खे परमिशन कान्हे, हू स्टेट जे होम सेक्रेटरी खां साइन करे घुराए थो सघे। इहो प्रोसेस आहे, हाणे ॾाढो ईज़ी थी वियो आहे। हिन में कागर बि ॾाढा घटि लॻंदा, पहिरीं ॾाढा वधीक लॻंदा हुआ, हाणे कागर बि ॾाढा घटि लॻंदा। इन सॼे प्रोसीजर में करण में ख़र्च घणो अचे? जी ख़र्च कुझु ख़ासि कान्हे। हाणे पेपर ॾाढा घटि लॻंदा आहिनि। कंहिं कंप्यूटर वारी दुकान ते बि वञी करे केरु भराईंदो त 200-300 रुपए में फाइल लॻिजी वेंदी, ऐं 100-200 रुपया फ़ोटो कापी जा पेपर लॻंदा। उहो फ़ोटो कापी कराए तव्हांखे कलेक्ट्रेट में अप्लाई करिणो आहे। त प्रैक्टिकली कोई ख़र्च कान्हे। जंहिं ॾींहुं तव्हांजी सिटीजनशिप मंज़ूर थी वेंदी, हुन ॾींहुं तव्हांजी हुन खां पहिरीं 100 रुपए जो चालान कटिजंदो ऐं 100 रुपए जी फीस जमा थींदी, सिटीजनशिप फीस। सरकार हिन खे 1500 खां घटाए करे 100 रुपया प्रति व्यक्ति करे छॾियो आहे। त पैसनि जा कोई वधीक इन्वॉल्वमेंट हिन में कान्हे। इहो सर्टिफिकेट घणनि ॾींहंनि में अची वञे? एक्चुअली हर जगह, मतलब मूंखे ॿाहिरि अदर स्टेट जी वधीक ख़बर कान्हे, पर राजस्थान में छा आहे, कलेक्टर साहब पंहिंजे हेठि एडिशनल कलेक्टर खे हिन जो इंचार्ज ठाहे रखंदा आहिनि सिटीजनशिप जो। त उहो एडिशनल कलर सां मिलणु या हुते जेको क्लैरिकल स्टाफ आहे हुननि सां मिलणु एतिरो कोई ॾुखियो कमु कान्हे। रूटीन में तव्हां वञी करे फॉलोअप करे था सघो, पुछी था सघो। फाइल में कोई कमी हूंदी त नंढी मुंढी त हू तव्हांखे ॿुधाए रखंदा, तव्हां एडिशनल डॉक्यूमेंट उन्हनि खे ॾेई था सघो। त एतिरी कोई दिक़त वारी ॻाल्हि आहे कान। ऐं काफ़ी प्रोसीजर जेको आहे हुन में भारत सरकार ॾाढो रिलीफ ॾिनो आहे।
मल्टीपल सेक्शंस डिलीट करे छॾिया आहिनि, माइनॉरिटी ऑफ पाकिस्तान लाइ हिकिड़ो ई सेक्शन करे छॾियो आहे ऐं पूरी फैमिली हुन में यकी अप्लाई करे थी सघे। मां केतिरनि ई अहिड़नि सिंधी परिवारनि सां मिली आहियां जिन जे कुझु घटि जानकारी हुजण जे करे कुझु अहिड़नि ग़लति हथनि में पइजी था वञनि जिन खे केतिरा ई दफ़ा लखे रुपया सिटीज़नशिप जे लाइ, नागरिकता जे लाइ ख़र्च करणा था पवनि। मां सम्झां थी त उन्हनि भाउरनि खे अॼु इहा पूरी तरह सां जानकारी मिली वई हूंदी त सिर्फ़ु 100 रुपया ख़र्च करण सां, वधि में वधि 200 रुपया ख़र्च करण सां असां डायरेक्ट बि नागरिकता जे लाइ अप्लाई करे सघूं था पिया पंहिंजे कलेक्टर ताईं। जय आहूजा जी, मां अञा तव्हांखां इहो बि पुछणु चाहींदमि त छा हिन प्रोसीजर में असांखे कंहिं वकील जी या कंहिं ॿिए अहिड़े सरकारी सदस्य जी ज़रूरत आहे त जेके इन में असांजी मदद कनि? दीदी, इन में हिकिड़ी ॻाल्हि मां जोड़णु चाहींदुमि, तव्हां जेको चओ पिया, ही राजस्थान में इन करे पियो थिए छो कि असां पंहिंजे पाण में ॾाढो वॾो प्रेशर ग्रुप ठही विया आहियूं त असांजे भाउरनि सां कंहिंजी हिमत न थींदी आहे कि कोई रिश्वत घुरी सघे ऐं असांजे प्रेशर ग्रुप जो ॾाढो हिते जेका आहे एडमिनिस्ट्रेशन में डपु बि रहंदो आहे। त पाण लोकल सिंधी जेके भाउर आहिनि, एक्टिविस्ट आहिनि या समाज सेवक आहिनि, हुननि खे इहे कम जी कमान हथ में खणणी पवंदी छो कि इहे त वीचारा पाकिस्तानी पासपोर्ट ते आहिनि त ॾाढा डप में रहंदा आहिनि, ॾाढा डिॼणा रहंदा आहिनि कि किथे असांजी फाइल ख़राबु न थी वञे, किथे असांखे कोई ट्रबल क्रिएट न करे छॾनि। त इन करे छा आहे कि ही पंहिंजे लोकल सिंधी समाज पंचायतुनि जे अध्यक्षनि जो या जेके पंहिंजी वेलफेयर लाइ जेके संस्थाऊं ठहियल आहिनि, हुननि जी ज़िम्मेदारी आहे कि हू हिननि माण्हुनि खे हेल्प कनि ऐं लोकल एडमिनिस्ट्रेशन में उहे लीड कनि ऐं हिननि जी हेल्प कनि। अॼु असांजे चैनल जे द्वारा असां चङे ई हिंदू सिंधी भाउरनि जी मदद करणु था चाहियूं जीअं हुननि खे जल्द में जल्द नागरिकता मिली वञे ऐं हो पंहिंजो पाण थोरी हिमत रखी करे कलेक्टर ताईं पहुचण जी कोशिशि कनि ऐं पाण उन्हनि खां कनि त इन में हाणे घबराइण जी का ॻाल्हि कान्हे का। हिकु ॿियो क़दम अॻिते वधाईंदासीं पंहिंजी नागरिकता जे लाइ ऐं जल्द सभिनी भाउरनि खे असां शुभकामनाऊं ॾींदासीं त तव्हांखे नागरिकता मिले ऐं तव्हां उहे सभु सुख सुविधाऊं माणे सघो। तमामु घणे वक़्त खां असांजे सिंधी भाउरनि तकलीफ़ ॾिठी आहे पर हाणे उन्हनि तकलीफ़ुनि जो अंत थी चुको आहे। जेकॾहिं नौजवान तबिको थोरो अॻियां अची करे या ॿिया सिंधी भाउर जेके हिंदू सिंधी जेके पाकिस्तानी माइनॉरिटीज़ वारा आहिनि उन्हनि जी तरफ़ सुजाॻीअ हथ जेके समाज सेवा करण में विश्वास रखनि था, इन्हनि भाउरनि जी मदद करण में विश्वास रखनि था त हर उन भाउ जी अॼु ज़िम्मेदारी आहे त पंहिंजनि इन्हनि भाउरनि सां मिलनि, उन्हनि खे नागरिकता जो रस्तो सही ॾेखारनि छो त तमामु घणा सवाल माण्हुनि जे मन में हली रहिया आहिनि। पर अॼु जे इन इंटरव्यू जे द्वारा तव्हां जूं चङियूं तकलीफ़ूं पूरियूं थियूं हूंदियूं, तमामु सुठो तव्हांखे जानकारी मिली हूंदी। इन जे अलावा मां इहो बि चवणु चाहींदमि जेकॾहिं नागरिकता वठण जे लाइ कंहिंखे का बि तकलीफ़ का बि परेशानी आहे त असांजे कमेंट बॉक्स में लिखी सघनि था। राजस्थान जा माण्हू जय आहूजा जी खे संपर्क करे सघनि था, उन्हनि जी बि हिकु संस्था आहे, उन सां कॉन्टेक्ट करे सघनि था। जय आहूजा जी, अहिड़ो को सपनो अञा जेको अखियुनि में बाक़ी आहे पंहिंजे समाज जे लाइ? मां हिकिड़ी निमाणी विनती पूरे भारत जे, पूरी दुनिया जे सिंधी समाज सां, हिंदू सिंधी समाज सां करणु थो चाहियां कि हर जॻह जी पंचायत या हर शहर ही तय करे वठे कि असांखे 100 जिंदा हिंदू सिंधी साल में बचाइणा आहिनि, हुननि खे स्पॉन्सरशिप ॾियणी आहे, हुननि खे भारत घुराइणो आहे, हुननि जे ॿारनि जो ध्यानु रखिणो आहे। अगरि 2200 हंधि भारत में सिंधी स्प्लिटेड आहिनि, अगरि 2200 हंधि पाण 100 माण्हू हर साल घुराइणु शुरू कंदासीं त तव्हां सम्झी हलो पाण लख ई लाख माण्हुनि खे बचाए वठंदासीं। हीउ ॾाढो वॾो कमु आहे, ॾाढो वॾो सेवा जो कमु आहे ऐं साईं झूलण पाण खे मौक़ो ॾिनो आहे कि पाण पंहिंजी जिंदा नियाणियुनि खे, ॿारनि खे, भाउरनि खे, भेनरुनि खे बचाए सघूं। त पूरे भारत जो समाज अगरि सोचे वठंदो त पाण हुननि अहिड़े माण्हुनि खे बचाए सघंदासीं जंहिंजो कोई पुछण वारो कान्हे ऐं जंहिंजी ज़िंदगी रोज़ु दाव ते लॻियल आहे, जंहिंजी नियाणियुनि जो शील, हुननि जो सम्मान, मान सम्मान दाव ते लॻियल आहे। त पाण खे सभिनी खे मिली करे प्रयास करणु खपे। इहा ई मुंहिंजी निमाणी विनती सॼे भारत जे ऐं दुनिया जे सिंधी समाज सां आहे। अॼु पहिरियों दफ़ो मां व्यक्तिगत तौर सां एतिरो इंटरव्यू वठंदे पाण खे भावुक महसूसु कयो आहे त जेके भाउर
इन विषय ते कमु करे रहिया आहिनि उन्हनि जे जज़्बे खे सलाम आहे। मां उमेद कंदसि त असांजे चैनल द्वारा इहो वधि में वधि शेयर कयो जीअं सभिनी सिंधी जेके बि ॿिए जी मदद करणु चाहिनि था पंहिंजे उन्हनि सभिनी सिंधी भाउरनि खे तमामु जल्द उन नर्क मां कढी करे वापसि जीअण जी तमन्ना जेके छॾे चुका आहिनि, जिनजी हवा में बि ज़हर घुलियल आहे, साह खणण में जिन खे तकलीफ़ थी रही आहे, उन्हनि खे सम्झ में नथो अचे त नियाणियुनि खे बचायूं की न पंहिंजे रोज़गार जे लाइ कमु कयूं की न हितां मुल्क छॾे वञूं। अहिड़नि भाउरनि खे जे असां सभु सिंधी समाज ॿधंदासीं त ज़रूरु तमामु जल्द हिकु सुहिणो ऐं सुनहरो रस्तो निकिरी ईंदो। असांखे जेको भारत जे संविधान ते विश्वास आहे, मोदी सरकार खे असां धन्यवाद था ॾियूं जो असां सिंधियुनि जे लाइ सभिनी अल्पसंख्यकनि खे त हिन मां फ़ाइदो थियो ई आहे, पर असां सिंधी समाज खे एतिरी वॾी सौगात ॾिनी आहे ऐं ईंदड़ वक़्त में बि असांखे मोदी सरकार मां तमामु घणियूं उमेदूं आहिनि। जय आहूजा जी त पंहिंजे सिंधी समाज जे तरफ़ां तमामु आशावादी आहिनि ऐं सिंधी भाउरनि जे लाइ हमेशह ई नागरिकता जे विषय ते मदद करण जे लाइ तयारु आहिनि। त पोइ देरि छा में, अचो ॾेई हथ में हथ हिकु क़दम अॻिते वधायूं, सिंधी ॿोली ऐं तहज़ीब खे ऊचाइयुनि ते पहुचायूं, सिंधियुनि जो शान वधायूं। जिए असांजी सिंधियत। सिंधियत।